ورحمۃ اللہ وبرکاتہ. وعلیکم السلام ورحمۃ اللہ وبرکاتہ. سبحان اللہ. الحمد للہ نحمده ونستعینه ونستغفره ونؤمن به ونتوکل علیہ ونعوذ باللہ من شرور انفسنا ومن سیئات اعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له. ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له. ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إن أولياءه إلا المتقون. وقال الله تبارك وتعالى في مقام آخر إن رحمة الله قريب من المحسنين. آمنت بالله صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي النبي الكريم. ونحن على ذلك ما قال ربنا على لسان نبينا لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. میرا شام ارزال تھی مجدہ سنی دادی. آئی عبداللطیف جو تو حسنی پیر ہادی. تو بادشاہ بغدادی کرتا مار مریدن کے. میرا شام ارزال تھی اچھی آخیر. اللہ لطیف کے برپازی دے پیر. اولاد علی شیر کرتا مار مریدن سے. غوث اعظم بمنے بے سر ساما مدد دے. قبلہ دی مدد دے. کعبہ امام مدد دے. غوث اعظم محمد کا محبوب ہے. غوث اعظم زمانے کا سلطان ہے. غوث اعظم کی ہر جام چیزوں ہے. غوث اعظم کا گھر گھر میں فیضان ہے. واہ کیا مرتبہ اے غوث ہے بالا تیرا. اونچے اونچوں کے سروں سے ہے قدم مالا تیرا. سر بھلا کوئی کیا جانے کہ ہے کیسا تیرا. اولیاء ملتے ہیں آنکھیں وہ ہے تلوا تیرا. کیا دبے جس پہ ہو حمایت کا پنجہ تیرا. شیر کو خطرے میں لاتا نہیں کتا تیرا. اچھو سبنی کا پیری آقا انعامدار مدنی مدینہ جتاردار منی جہانم جی سردار محبوب عربی صلی اللہ تعالیٰ علیہ وسلم کی بارگاہ بکس پناہ میں درود و سلام جو ورد کریوں سب آوازی بلند پر اللہم صلی اللہ سیدنا محمد حبیبنا مولانا محمد وبارک وسلم صلی علیہ. صلاة و سلام علیک یا رسول اللہ. صلاة و سلام علیک یا حبیب اللہ صلی اللہ تعالیٰ علیہ وسلم. عزیزان ملت اسلامیہ حمد و صلاة کا بعد قرآن مجید جی بن نجلی نجلی آیت المبارکن جی تلاوت کیجئے. میں اللہ رب العزت ارشاد فرمائے تو ان اولیاءہ الا المتقون. بے شک اللہ جا اوہ دوست آہن جے کے پرہیزگارن جے کے متقی ہیں. بھی جگہ اللہ تبارک و تعالیٰ فرمائے تو ان رحمت اللہ قریب من المحسنین. بے شک اللہ تبارک و تعالیٰ جی رحمت محسنین جے قریبا نیکن جے قریبا. اسائیں تواں اجی تے گڈ تھی حضور پیر پیرا میر میرا محی الدین عبدالقادر جیلانی رضی اللہ تعالیٰ عنہ جی یار شریف منائے رہے ہیں. محبوب جے
बचड़े हसन हुसैनी मीरा शाह अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी यारे शरीफ पा करे रहिया आहियूं। अल्लाह रब्बुल इज्जत वॾो ई पाके शरम नसीब फरमायो आहे जो उन बुजुर्ग जी यारे जी महफिल जे अंदर पा शरीक आहियूं। अल्लाह तबारक व ताला इंसानन जे लाइ करे ई महफिल जेको आहे सो गुनाहन जो मेल लाइण वारो हिकिड़ो नूरी पानी फरमायो। अल्लाह फरमाए तो इन रहमत अल्लाह करीबुम मिनल मोहसिनीन, बेशक अल्लाह जी रहमत मोहसिनीन जे करीब आहे। अल्लाह जा वली, अल्लाह जा दोस्त उहे बाना आहिनि जेके परहेज़गार। रब फरमाए तो इन रहमत अल्लाह करीबुम मिनल मोहसिनीन, अल्लाह मोहसिनीन जे करीब आहे, औलिया जे करीब आहे, वलीयन जे करीब आहे। त रब जी ज़ात त उहा आहे जेका हर जाइ ते हाज़िर नाज़िर आहे। अल्लाह तबारक व ताला हर इंसान सां गॾु आहे। रब तबारक व ताला जी ज़ात हर जाइ ते हाज़िर आहे, हर इंसान सां हाज़िर। अल्लाह जी रब जी ज़ात हर बंदे सां गॾु आहे। पर रब ख़ासि फरमायो कि जेका मुंहिंजा नेक माना आहिनि, जेका मुंहिंजा वली आहिनि, जेके मुंहिंजा दोस्त आहिनि, जेके अल्लाह तबारक व ताला विलायत सां नवाज़ियो आहे, रब तबारक व ताला उन्हीं सां ख़ासि गॾु आहे। गोया के असीं हिते वेठा आहियूं हुज़ूर सैयदना पीराने पीर दस्तगीर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी यारे शरीफ करे रहिया आहियूं। त असांजी ही महफ़िल अल्लाह जी बारगाह में एतिरी मक़बूल आहे ऐं असांजो अक़ीदो आहे त हुज़ूर सैयदना गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु असांजी हिन महफ़िल के ॾिसी भी रहिया आहिनि ऐं असांजी महफ़िल में हाज़िरी भी ॾेई रहिया आहिनि। सुभान अल्लाह। औलिया अल्लाह, अल्लाह जा वली जेके हूंदा आहिनि, रब तबारक व ताला उन्हीं जे दिलनि खे पंहिंजे नूर सां मुनव्वर करे छॾंदो आहे। जॾहिं अल्लाह जा नेक बाना तक़वा ऐं परहेज़गारी जा साहिब हूंदा आहिनि, जॾहिं हू पंहिंजे पाण खे अल्लाह जी ज़ात जे सुपुर्द करे छॾंदा आहिनि, त रब तबारक व ताला उन्हीं जा दिल पंहिंजा अर्श बनाए छॾंदो आहे। क़ल्बुल मोमिन अर्शुल्लाह जो लक़ब उन्हीं खे मिलंदो आहे। उहो दिल त इंसानी हूंदो आहे, पर उहो दिल अल्लाह जी नूरानियत जो मज़हर हूंदो आहे। उहो अर्श मुअल्ला खे खोले न्यारीन त अर्श जे मथां लिखियल जेका ताबीर न उहो पढ़ी रहंदा आहिनि, उहो पंहिंजे साम्हूं पढ़ी पेश कंदा आहिनि। उहो अल्लाह जे वलियनि जो मक़ाम आहे जंहिंजे साम्हूं अल्लाह तबारक व ताला सभु जहान रोशन करे छॾींदो आहे। सुभान अल्लाह। तारीख़ जे अंदरि ईंदो आहे त अल्लाह जो हिकिड़ो नेक वली, अल्लाह जो बुज़ुर्ग हो, सुल्तानुल आरिफीन, सिंध जो बुज़ुर्ग हो, जंहिंजो मुरीद कच्छ जे रण खां रवानो थियो पंहिंजे मुर्शिद जी बारगाह में वञण लाइ करे। अल्लाह जे वलीअनि खे अल्लाह तबारक व ताला केॾी ताक़त ॾिनी आहे। वली जी बारगाह में वञण लाइ रवानो थियो। अॼु जी मसाफ़त कोन हुई, हलंदे हलंदे वाट ते ॾिठई त हिकिड़े सोने जी का शइ पई आहे, को ज़ेवर पियो आहे, सोने जो टुकुर पियो आहे, ॾिठई क़ीमती शइ आहे, पाण सां वठी वञा। पर दिल में ख़्याल आयो त वञा तो मुर्शिद जी बारगाह में, कंहिंजी आहे कंहिंजी न आहे, इजाज़त वरिती कान्हे, खणा नथो। पर फिर भी इंसान जो दिल, इंसान जो नफ्स, दिल में ख़्याल आयो त मुंहिंजे पुठियां वरी को ईंदो, उहो हिन ते हथ फेरे खणी वेंदो। ॿियो के एॾा ओॾा ॾिठई कोन, को छेड़ पियो, छेड़ खणी हुनजे मथां रखी रवानो थी वियो मुर्शिद जी बारगाह में। अल्लाह वारनि जी नज़र उहा आहे जेके अल्लाह तबारक व ताला सॼो जहान जे नज़र जे साम्हूं अल्लाह रोशन करे छॾियो आहे। जॾहिं हुन मक़ाम ते पुॻो, मुर्शिद जी बारगाह में हाज़िरी ॾिनई, जॾहिं मजलिस बर्खास्त थी, सभु माण्हू पंहिंजी पंहिंजा कमकार ते रवाना थिया, तॾहिं मुर्शिद जी बारगाह में अर्ज़ के साईं हिकिड़ो मसलो अर्ज़ करणो आहे। मुर्शिद फरमायो, चई साईं रस्ते ते का शइ पई हुजे सोने जी, क़ीमती शइ पई हुजे, लापता शइ आहे, उनखे खणणु खपे या न। मुर्शिद करीमी कोन फरमायो त खणनी या न खणनी, पाण फरमायो इन खां ज़रूरी ॿियो मसलो आहे जेको पुछण तूं भुली वियो आहीं। चई हुज़ूर उहो कहिड़ो मसलो? मुर्शिद फरमायो त आहे मुंहिंजा मुरीद, आहे मुंहिंजा गुलाम, आहे मुंहिंजा दीवाना, सोन जी शइ पई हुजे, उनखे खणनि त पंहिंजी जाइ ते, पर उनजे मथां छेड़ो रखण बि जाइज़ कोन्हे को। उनजे मथां जेको तूं छेड़ रखी आयो उहो बि जाइज़ न
फरमाए त अल्लाह जा वली जेके हुंदा आहिनि उन्हीं के अल्लाह तबारक व तआला ई ताकत अता फरमाई आहे। हुजूर गौसे पाक रज़ी अल्लाह तआला ने फरमायो मुंहिंजो मुरीद मुंहिंजो मञण वारो मुंहिंजो अक़ीदतमंद अगर मशरिक जे अंदर आहे ऐं मगरिब जे अंदर वेठो आहियां त बि उन मुरीद जो अगर मुंहिंजे लाइ करे दुआ घुरे ऐं मूंखे सॾु करे त आउं मगरिब मां उथी मशरिक जे अंदर मुंहिंजे मुरीद जी मदद फरमाईंदो आहियां। अल्लाह वारनि जी ज़ात ई अल्लाह वारनि जो कमाल आहे। उहे अॼु पंहिंजी हिन मजलिस जो दीदार भी करे रहिया आहिनि, पंहिंजो ही ज़िक्र भी सुनी रहिया आहिनि, पंहिंजी हिन मजलिस जे अंदर हाज़िरी भी ॾेई रहिया आहिनि। अल्लाह तबारक व तआला उन औलियान खे शान ॾिनो आहे। पां गुनहगार टूटी फूटी महफिल जेकी करियूं था चंद ॼणा वेहूं था पर अल्लाह जी बारगाह में वॾी मक़बूल आहे। जे ही आते ही तभी बानी बारो चल जी हुजत हो त पुनो साम कमीनी के ही हुजा पाहिन पैर में ते जुटी न जेही तो विसारे वेही तन के चिन के की रहा। शाह साहब फरमाए थो त अल्लाह जा महबूब जने अर्श ते विया जिब्राइल साथ छड़े ॾिनो, दुनिया जा मलाइक साथ छड़े ॾिनो, अल्लाह जो महबूब अकेलो जुती सां अर्श ते पुगो आहे। शाह साहब फरमाए थो त मौला मूंखे भिटाई छो बनाई, मूंखे अब्दुल लतीफ छो बनाई, मूंखे महबूब जी जुती बनाई हाथ अर्श आज़म जो दीदार करे। सुभान अल्लाह। उन महबूब जी आल उन महबूब जी आल सां मोहब्बत, उन महबूब जी आल सां इश्क, पीराने पीर जी ज़ात सां मोहब्बत इहो मोहब्बत आहे। मोहब्बत कंहिंखे चइजे? इश्क अहिड़ी शइ आहे जे इश्क कंहिंखे लॻी वञे। हुज़ूर असांजे मुर्शिद जो मुर्शिद शेख शहाबुद्दीन उमर सोहरवर्दी रज़ी अल्लाह तआला अन्हु, अल्लाह जो कामिल वली जंहिंजी बारगाह में 4 बुजुर्ग आया, हज़रत लाल शहबाज कलंदर, गौस बहावल हकवद्दीन अबू मोहम्मद ज़करिया मुल्तानी रहमतुल्लाहि तआला अलैह, शेख सादी सिराजी ऐं शाह कुतुब आलम आया बुजुर्ग जी बारगाह में। अल्लाह जा वली हुंदा आहिनि, उन्हीं खे अल्लाह तबारक व तआला सब ताक़तूं सब मनसब ॾेई छॾियो आहे। अची बुजुर्ग जी बारगाह में अर्ज़ कयो साईं हुजूर गौसे आज़म जी ज़ात दुनिया मां विसाल करे विया आहिनि, तव्हां गौसियत जे मक़ाम ते आयो, तव्हां जो वॾो मर्तबो आहे, असां तव्हां जी बारगाह में खैरात वठण आया आहियूं। बुजुर्ग फरमाए घुरो छा था? जेकी मंगो। लाल शहबाज आयो साईं कलंदरी खपे थी, वञ अॼु खां पुठियां तूं कलंदर आहीं। बहाउद्दीन ज़करिया मुल्तानी आयो साईं गौसियत खपे थी, वञ अॼु खां बाद में तोखे गौस बणायो। कुतुब आलम आयो साईं मूंखे कुतुबियत खपे थी, वञ अॼु खां पोइ तोखे कुतुब बणायो। शेख सादी सिराजी रहमतुल्लाहि तआला अलैह बुजुर्ग जी बारगाह में आयो साईं मूंखे कुतुबियत जी ज़रूरत न आहे, गौसियत जी ज़रूरत न आहे, कलंदरियत जी ज़रूरत न आहे, मुंहिंजे लाइ दुआ घुरो अल्लाह तबारक व तआला मूंखे इश्क जो हिकिड़ो ज़र्रो अता फरमाए, मूंखे इश्क जो हिकिड़ो ज़र्रो अल्लाह अता फरमाए, मूंखे आशिक बनाए छॾे। शेख शहाबुद्दीन उमर सोहरवर्दी जी आह निकिरी वई, बेहोश थी विया। कुछ वक्त खां होश आयो। शेख सादी अदब सां अर्ज़ करे थो, अदब सां अर्ज़ करे तो साईं का बेअदबी थी वई, साईं मुखा का खता थी वई। बुजुर्ग फरमायो खता कौन थी आहे? साईं कलंदरियत वॾी आहे, गौसियत जो मक़ाम वॾो आहे, कुतुबियत जो मक़ाम वॾो आहे, मूंखे त इश्क जो ज़रियो खपे, नंढी ॻाल्हि आहे। शेख शहाबुद्दीन उमर सोहरवर्दी रहमतुल्लाहि तआला अलैह फरमाए थो त ऐ शेख सादी सिराजी इश्क अहिड़ी शइ आहे तो जेका शइ मूंखां घुरी आहे उन जे अंदर कमाल तक अञा आऊं भी कोन पुॻो आहियां। इश्क उहा शइ आहे जंहिंखे इश्क लॻी वञे। दास्तान सो हूंदो लैला मजने जो, मजनू लैला जे इश्क में कुते जा पेर चुमंदो हो। कंहिं पुछियो त आहे मजनू, मजनू जी माना ई पागल, चरियो आई कुते जा पेर पियो चुमे। उन मजने अर्ज़ कयो त आंजी नज़र में ही कुतो आहे पर मुंहिंजी नज़र वरी अॻिते कम करे थी। ही को आम कुतो कोने, हिन कुते जी निस्बत जेका आहे लैला जी गलिन सां आहे। लैला जी गलिन में घुमे थो, उन लैला जी गली जी धूड़ इन कुते जे पग ते लॻल आहे। उन धूड़ खे चवां तो मुंहिंजे महबूब जी गलिन में नज़र आयो आहे। अरे हू त दुनिया जो कुतो हो पर तारीख़ उठाए अगर अल्लाह जे महबूबन जो कुतो इंसान थी वञे, अल्लाह जे नेक वलियन जो थी वञे, अल्लाह उनके मकाम कुतबियत गौसियत अता फरमाए थो। अल्लाह उनके भी वली फरमाए थो। उठायो खड़ी तारीख़ के अगर न्यारियो वञे क़ुरान मजीद
गवाह है असाबे का विकड़ी एड़ी जमात हुई दकियानुस बादशाह जे ज़माने में अल्लाह जा नेक माना उन बादशाह जो जुल्म हो जे के मुसलमान दिसे उन्हीं के कत्ल कराए छड़े पंजो वतन छड़े घर-बार छड़े बनियो बारा छड़े जंगलात जे अंदर निकरी प्यान जंगल के अंदर हलंदे हलंदे ॾिठाऊं हिकिड़ो बकराड़ आहे बकराड़ सां गॾु कुतो बि आहे उन कुते उन्हीं बुज़ुर्गनि खे वेंदे ॾिठा जंहिंजा चेहरा नूरानी कुतो उन्हीं सां गॾु रवानो थी वियो कुतो उन्हीं सां गॾु रवानो थी वियो हलिया विया सफ़र कंदे कंदे वञी हिकिड़ी गार जे अंदर पुॻा दकियानुस बादशाह जो ज़मानो आम वली हुज़ूर गौसे आज़म खां बि बाद हुज़ूर जी उम्मत जा न अॻली उम्मतनि जा वली आहिनि अल्लाह तबारक व तआला जा नेक माना जॾहिं उन गार ते पुॻा तॾहिं ॾिठाऊं त कुतो पुठियां पुठियां अचे पियो हिनी ॾिठो त ही कुतो आहे कुते जी आदत आहे भूकणो कुतो हिते भूकंदो आवाज़ कंदो के इंसान के ॾिसी के बकराड़ के ॾिसी के माल के ॾिसी को कुतो हितां मटियो त उन सां गॾु भूकंदो बादशाह खे ख़बर पइजी वेंदी ऐं असांखे बादशाह क़त्ल कराए छॾंदो के हथ में बाठो खयो आहे के लठ कई आहे कुते खे तगड़न लॻा कुतो अल्लाह जी बारगाह में अर्ज़ करे थो मौला आऊं भूकण वारो कुतो न आहियां आऊं उहो कुतो न आहियां जेको माण्हुनि खे जगाईंदो आहियां मौला मूंखे ज़बान अता कराओ इन सां ॻाल्हायां अल्लाह तबारक व तआला उनके ज़बान अता की आहे कुतो चे थो उन्हीं बुजुर्गनि खे त आए अल्लाह जा वलियो आजे दामन सां लॻी वियो आहियां आऊं दुनिया जो आम कुतो आहियां न में भोका न में तोका कुतो अर्ज़ करे तो भूकण वारो कुतो कोने आवाज़ करण वारो कुतो कोने मूंखे पंहिंजे दामन सां लॻायो पंहिंजो खादिम करियो अवांजी गार जे मुंहं ते वेही रहंदुसि अवांजी चौकीदारी ॾींदुसि कुतो चौकीदारी दे तो वक्त गुजरियो आहे अल्लाह जा वली तारीख जे अंदर अचे तो जने क़यामत जेडी अल्लाह जी बारगाह में हाजिर थींदा उन कुत्ते खे के पुछो ताए कुत्ता खबर दे ते जंगलात जे अंदर न कोई घर आए न कोई इंसान आए न के शय जी बू तक आए तो तू हिनी जे दर ते वेठो ये जिंदगी की गुजारी ने तो के खादो पीतो कोन मिलंदो हिते दुनिया जो आशाइसूं कोन मिलंदियूं बुखन सां सड़ंदे उन्हनि सां सड़ंदे कुतो अर्ज़ करे थो मैं लजपाला दिलड़ लॻिया मेरे पल्ले भरे रहंदे मैं लजपाला दिलड़ लॻिया मेरे पल्ले भरे रहंदे मेरी आसा उम्मीदां दे सदा बूटे हरे रहंदे मेरी आसा उम्मीदां दे सदा बूटे हरे रहंदे लजपालन सां लगी वियो आहियां मुंहिंजी जेकी वार आहे सो अवलिया सां लगी वई आहे मुंहिंजूं आसूं मुंहिंजूं उमेदूं दुनिया जूं हाजतूं सभु परे अल्लाह तबारक व तआला मुंहिंजी उमेदुनि खे हमेशा उजागर रखंदो दुआ मंगिया करो संगियो कदे मुर्शिद न रुस जावे दुआ मंगिया करो संगियो कदे मुर्शिद न रुस जावे जिना दे पीर रुस जांदे उजीवंदे भी मरे रहंदे अजीजो दुआ घुरो अल्लाह वारन जी नजर करम थी वने जे कंजो मुर्शिद नाराज थी वने को वली नाराज थी वने अल्लाह जो नेक बानी नाराज थी वने वो इंसान जिंदगी गुजारिंदे भी मोए जे बिस्मिल्लाह उन्हीं औलियान जो दामन वो दामन है मीर मोहम्मद आरिफ खड़ी रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाए तो हर कोई आखे राह दे मेरी भी आंखां राह दे बिन मुर्शिद नो राह नहीं मिलदी मरवसी विच राह दे अगर अल्लाह तक पुजणो है अगर अल्लाह जी बारगाह जे अंदर मंजिलो तय करणी वन त मुर्शिद तलाश कर अल्लाह वारन जो दामन तलाश कर अल्लाह वारन जी दामन सा लगी वन असाबे काफ जो कुतो जदे कयामत जे दी उठिंदो ओ बुजुर्ग असाबे काफ वारा जदे अल्लाह तबारक व तआला फरमाइंदो तवा सा हिसाब कोने को आसा को लेखो कोने को हलिया वणो मुजी जन्नत तवाला खुली पईया जदे असाबे काफ जन्नत रा वेंदा ओ कुतो पे पुछ लटकाए पुठिया आंदो ओ अर्ज कंदा मौला ही वो कुतो आ जे जो दामन असा सा लगी चुको है जे जिंदगी असा जे सुपुर्द करे छडी है असा जा चौकीदारी कई है आज असी जन्नत दे वणो था इनके छडे वणो ज़ेबान तो दे
अजन के छड़े वणू जेबा न थो दे वो कुत्तो आए जे जे रासा साहब फरमाए थो तो वो साहबे काफ जो कुत्तो हो आए मुंजा मुरीदो महबूब जा उम्मतियो कुत्तो थी गुजार गडनियन पाण कंद बवडीन त कुछ यकीन की पर कुटाणी पार सुबह वेंदे शिकार मन वठी वनन पाण से शाह साहब फरमाए थो त दोस्तो अल्लाह जे वलियन जो कुत्तो थी वन अल्लाह जे महबूब जो कुत्तो थी वन पो जडे कयामत जे दी अल्लाह जा महबूब जडे हाजिर थींदा जडे अल्लाह जा वली हाजिर थींदा शाह साहब रहमतुल्लाह ताला अलैह निकरियो के जंगल जे अंदर असा जेड़ा गुनेगार अगले जमाने जे अंदर मोटरो हुंजो कोन पानी जा वाय हुंदा वा उन जे मथा नार हलंदो हो जे अंदर बाल्टियों बदल हुंजो हुयूं उ वेरी जे अंदर वेंदो फिरी डगर बुटिया फिरी बाहर एंदी बाल्टी करे भरजो पानी अचो बाहर खाली थी शाह साहब जडे उन नार जे मथा आयो ॾिठई हिकड़ी बाल्टी भगल जे जो तरो आई कोन तरो हो कोन हणु वाय जे अंदर वने बाल्टिन सा गड पानी सा भरजो जने वाय जे मुंह ते अचे खाली थी वियो शाह साहब ॾिठो ॾिसी अल्लाह जा वली शाह जी ज़ात आए जे तू बेत भाईए से आए तू आही उन जो कलाम हुआ इश्क वारो पाण फरमाइंदा तरे भगल किनड़ी थला फेरा खाए नकी आने नकी ने तब सलाड़ी वते साथ में जने अल्लाह वारन जो महबूब जे नेक बानन जो जने अल्लाह जे नेक बानन महबूब जे आशिकन जो जने कयामत जे दी गुजर थींदो तने गौसे आजम जी आवाज वेंदी किथे मुंजा मुरीद किथे अनु जे मुंजो इश्क रखियो थे जे जे दिल में मुंजी मोहब्बत हुई जे मुंजी यारी मनाई थे उन वक्त जने अल्लाह जा औलिया गड थींदा सालिहीन गड थींदा सिद्दीकीन गड थींदा जने सुलहा गड थींदा उन वक्त अल्लाह तबारक व तआला इन गुनेगारन के भी मकाम दींदो गौसे आजम फरमाइंदो अचो मुंजा मुरीदो जे मुंजी यारी कई थे जे दिल में मुंजो इश्क हो इश्क वारन खां सवा बचड़ा को हारे केर केर इश्क जे दरिया में बेड़ो हलाए केर केर इश्क एड़ी शया इश्क दरिया में इंसान के जेको आसो ढारियो छड़े थो इश्क एड़ी शया शाह साहब फरमायो असल आशिकन जो सिरन सागण कम सव सिरन खागरो संदो दोस्त आदम ही हदो आई चम गोरियो जान मोहम्मद ता इश्क जे दरिया हमें बेड़ो हलाए खेर केर इश्क जे दरिया हमें बेड़ो हलाए खेर केर पीर कामिल खां सवा लहरियों लंघाए खेर केर कारण वरम जी कश्ती दरिया जे अंदर बुनी पे जदे पोड़ी अरस जो आया है गौसे आजम मदद थी अरे गौसे आजम मदद फरमा तो बेड़ो जेको आसो गौसे आजम जे अकम सा पार लग्यो आ तने आशिक जे तो पीर कामिल खां सवा लहरियों लंघाए खेर केर इश्क हुआ शया इश्क एड़ी शया जदे आम औलिया जो ही मकाम आए जेकड़े कुत्ते खे जदे कयामत के दी जन्नत जे अंदर वठी वजन औलिया त औलियान जो सरदार सरताजुल औलिया अल्लाह तबारक व तआला जेके या ताकत अता फरमाई है जेको तमाम औलिया जो सरदार आए बगदाद जी सरजमीन ते बगदाद जी सरजमीन की मस्जिद के अंदर जने मिंबर ते वेई अब्दुल कादरी फरमाए सके थो कदमी हाज़िही अला रकबते कुल्ले वली गिल्ला मुझो कदम तमाम वलियन जी गर्दन ते आए त असा जो भी ई अकीदो आए तो उनजी नजर भी असा ते आए असा जी महफिल में भी हाजिर थींदा एनी गुनेगारन जे हिनी बोलन के पंजी बारगाह में अल्लाह जी बारगाह में कबूल भी कराईंदा ऊ ज़ात आए अगर इंसान उनजी यारी मोहब्बत से मनाए तो उनजी मोहब्बत के अंदर अगर पंजो खिराज अकीदत पेश करे तो तालिब मामू जो मुर्शिद तो दुनिया जरा पर दम दस्तगीर तालिब मामू जो मुर्शिद तो दुनिया जरा पर दम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताई कसम खुदा जो क़यामत ताई फैज़ प्या वठंदा पीर फकीर
ॾींहं तक जेके पीर वेंदा, औलिया वेंदा, कुतुब वेंदा, गौस वेंदा, अब्दाल वेंदा, औताद वेंदा, सभिनी खे अगर फैज़ मिलियो आहे, चइनी सिलसिलनि जे बुजुर्गनि खे फैज़ मिलियो आहे तो अब्दुल कादिर जीलानी जे दर तां मिलियो। यारहीं ॿारहीं जन्नतों जी कईया, यारहीं ॿारहीं जन्नतों जी कईया, रिज़्क़ में तनखे बरकत पईया। यारहीं ॿारहीं जन्नतों जी कईया, रिज़्क़ में तनखे बरकत पईया। परहा पंजूणा हेल ॾहूणा, परहा पंजूणा हेल ॾहूणा, आईंदे थींदा छो न अमीर तालिब महमूद मुर्शिद तुआ। दुनिया जा रहबर दम दस्तगीर तालिब महमूद मुर्शिद तुआ। ज़ात हुजूर सैयदना गौसे पाक जी जेके अल्लाह रब्बुल इज्जत तमाम औलिया जो सरदार बनायो है। असी उन अल्लाह के नेक बाने उन महबूब जे बचड़े जी महफिल में वेठा आहियूं। असां जो अक़ीदो है अल्लाह तबारक व तआला उन बुजुर्ग जे सदके दुनिया भी कामयाब फरमाईंदो, आखिरत भी कामयाब फरमाईंदो। इंशाअल्लाह अशर जे ॾींहुं उन्हीं जे साथ में इंशाअल्लाह जन्नत में वेंदासीं। अल्लाह तबारक व तआला असां जो अवां जो अचण वेहण सुणण सुणाइण पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। मौला ताला मुझे चुमण में खता गलती थी अल्लाह ताला माफ फरमाए। अस्तगफिरुल्लाह या रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैहि व मा अलैना इल्ला अल बलाग। अस्सलामु अलैकुम।